घर सां साईं सेंटा फी शहर पहुची वियासीं ऐं सेंटा फी हिकिड़ो तमामु वॾो शहर अहम शहर आहे न्यू मैक्सिको जो। फी जो त कल्चर ई ॿियो आहे साईं। असांजे घर ॾे वङनि ते छतियूं हूंदियूं आहिनि, हिते सिधियूं सिधियूं, ऐं ईअं लॻे थो पियो ॼणा गारे ते कंहिं लेप ॾिनल हुजे। ठीकु आहे। न्यू मैक्सिको जी ज़मीन कीअं आहे साईं, हितां नज़ारा ॾिसो था। अमेरिका जी हीअ स्टेट बि हीअं ई आहे। ऐं ॾिसो असांजो हे तोतो ॿोले थो छो, ताकी पुलिस वारो बीठो आहे, लेज़र हयूं स्पीड मीटर चेक कयूं। ओए विच में बीठो आहे ओए साईं। हे ॾिसो साईं, न्यू मैक्सिको में ईअं साईं सवे मील। अमेरिका में काफ़ी अहिड़ा पैचेस ईंदा आहिनि, नक सिधो रस्तो हूंदो आहे ऐं हलियल आहे 140 जी स्पीड ते हलियल आहे। हेॾे साईं ककर नज़र अचनि था ऐं हेॾो पहाड़नि ते बर्फ़बारी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक हूंदो। सुबुह जा साईं 4 थियनि था पिया। असां 6:30 बजे सुतासीं, हाणे 4:30 5 कलाक वरी निंड न अचे पई। ॿाहिरि सीउ आहे बपारो 2 या 3 सेंटीग्रेड आहे साईं। ऐं पासे में बर्फ़ बि किरी आहे। हिते त कोन, मां न्यू मैक्सिको में आहियां सेंटा फी, ऐं ख़ैर सां साईं मज़ो अची वियो अॼु अल्हम्दुलिल्लाह। ओ हवा तो साईं रेस्ट एरिया में सभु सुता पिया आहिनि, हवा हले थी। हे साईं असांजो बिस्तरो हुयो, कंबल अल्हम्दुलिल्लाह, हीटर हलाइण जी ज़रूरत न पई। न त हीटर बि हुयो, बैटरी बैंक बि हुयो वॾो UPS, पर कंबल कमु ॾेखारियो। हे साईं रेस्ट एरिया। अमेरिका में गाॾी बि ऑन करे तव्हां सुम्ही था सघो, पर हे रेस्ट एरिया में गाॾियूं बीठियूं आहिनि, हाईवे ते गाॾियूं हलनि थियूं पियूं। माण्हू सुजा हाणे उथंदा वेंदा 4-5 बजे रोड खे हिट कंदा। हाली फ़िलहाल त हे ॾिसो ट्राला बि बीठा आहिनि निंड। हे गवर्नमेंट ऑपरेटेड साईं न्यू मैक्सिको स्टेट में रेस्ट एरिया आहिनि। हर माना 70-80 माइल खां पोइ हिकिड़ो रेस्ट एरिया ईंदो आहे, जिथे लेडीज़ जो वॉशरूम अलॻि 24 कलाक ऐं जेंट्स जो अलॻि। ऐं स्टेट जे बॉर्डर ते आहे, त हुते विज़िटर सेंटर आहे न्यू मैक्सिको जो न। नक्शा बक्शा इहे मिलंदा आहिनि हिते। ऐं हे आहे पाणी ऐं बोतल, वठणु चाहियो त उहा। बाक़ी वॉशरूम ॾिसो साफ़ सुथरा लॻा पिया आहिनि साईं। असां साईं कोन पवंदो हुते पाणी अवेलेबल, साफ़ सुथरो वॉशरूम, टिशू बिशू, एयर ड्रायर, साबुण सर्फ पियो आहे। वॉशरूम साईं ॾिसो साफ़ सुथरा लॻा पिया आहिनि। इहो साईं हुयो रेस्ट एरिया। असां घुरे काफ़ी मुसाफ़िर गाॾियूं के ऑन कयूं, अंदरि हीटर में सुता पिया आहिनि। हू सीउ के गाॾियूं बंदि कयूं, सुता पिया आहिनि। ऐं ट्रैफिक हलणु शुरू थी वई आहे। अमेरिका में बि राति जो साईं पई रहंदा आहिनि तक़रीबन माण्हू, को 2 या 3% ट्रैफिक हलंदी आहे। हे ॾिसो हे ट्रक ट्राला बि सुता पिया आहिनि। हेॾा गाॾियूं सुतियूं पियूं आहिनि, मालिक माना गाॾियुनि में। माण्हू हाणे उथंदा वेंदा 4-5 वरी सफ़र शुरू कंदा। असांजी बि राणी तयारु आहे। ओ यख सीउ आहे साईं, यख। हा 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 हा। हे ॾिसो
हे हो स्पेशल पार्किंग आहे, हिन जे करे हिते कोई न बीठो आहे। हाणे साईं पाण बि बिस्मिल्लाह कयूं, सफ़र रवां दवां, गाड़ी खे सेट कयूं सेट। अलाह जो नालो वठी साईं शुरूआत बिस्मिल्लाह रहमान रहीम ॾींहं जी। बसि रेस्ट एरिया में निंड विंड कईसीं ऐं वाह, कलाक जो टाइम डिफरेंस नहीं, 5:15 थी वियो। वाह, 5-6 कलाक निंड थी वई साईं। हाणे हलूं, अलाह जो नालो वठी, शीशो बि साफ़ थींदो थो वञे। साईं घैर सां असांखे अची वई निंड, अगाड़े 2-3 कलाक सुम्ही पियासीं। उन खां पोइ हाणे उथियाऊं, मैकडोनल्ड ते फ्रेश ब्रेश थियासीं, वरी हाणे नाश्तो ऑडर कयो आहे ऐं हुनजी लाइन में बीठा आहियूं। सीउ लॻो पियो आहे ॾाढो हिते। ॾिसो न, राति हुयो 77, हिन वक़्तु हले थो पियो 45 ऐं सुबुह जा 9 थिया आहिनि, माना 3 कलाक जो झटको हणी वरितोसीं। न्यू मैक्सिको साईं अॼु तव्हांखे रंग रोगन ॾेखारींदासीं, मज़ा ॾेखारींदासीं। असां ऑडर कयो आहियो एग एंड चीज़ इन बिस्किट ऐं प्लस में वैनिला शेक, नो विप क्रीम। साईं ईअं लुकिया वेठा हूंदा आहिनि, ओयो वेठो पुल हेठो ओए। साईं न्यू मैक्सिको जी ज़मीन कुझु अहिड़ी आहे, माना पथरीली बि आहे ऐं ज़रखेज़ न आहे। हिते मींहं आहिनि, उहे बि घटि वसदा आहिनि। बाक़ी अमेरिका जी न्यू मैक्सिको स्टेट, हुते हिननि हाणे इहे विंड टर्बाइन हणी छॾिया आहिनि, जंहिंजे करे बिजली पैदा थिए थी। तव्हांखे अगरि ज़ूम करे ॾेखारियां, तमामु परे आहिनि, नज़र नथा अचनि। वेझो या त ॾेखारींदुमि, पहाड़नि ते हिननि हणी छॾिया आहिनि हाणे। बाक़ी इन खां अलावा साईं गाॾी जो ट्रिप हले थो पियो ख़ैर सां। नाश्तो वाश्तो थी वियो, बसि हलंदे हलंदे नाश्तो करे ईंदा आहियूं। एग एंड चीज़ जो सैंडविच वठंदा आहियूं, वनीला शेक, एप्पल जूस। बाक़ी हे साईं नज़ारा आहिनि कुझु न्यू मैक्सिको जा। न्यू मैक्सिको जी ज़मीन कीअं आहे, न्यू मैक्सिको जी ज़मीन कीअं आहे साईं, हे तव्हां नज़ारा ॾिसो था। अमेरिका जी हीअ स्टेट बि ईअं ई आहे। ऐं ॾिसो असांजो हे तोतो ॿोले थो, छो अॻियो पुलिस वारो बीठो आहे, लेज़र हयूं स्पीड मीटर चेक कयूं, ओए विच में बीठो आहे ओए साईं। पर पाण लिमिट में आहियूं, 75 लिमिट आहे, पाण छा 77 हलूं था पिया। ऐं 46 फ़ारेनहाइट, माना 5-6 सेंटीग्रेड ॿाहिरि सीउ आहे, सर्दी आहे। हीटर हले थो पियो, गाॾी ख़ैर सां हले थी। ऐं इहे ककर आहिनि, मूंखे लॻे थो बर्फ़बारी जो को मथां सीउ नथी अचे। बंजर बयाबा मैदान साईं न्यू मैक्सिको जा, हिन वक़्तु नज़ारा ॾिसो था पिया न्यू मैक्सिको जा। ऐं बर्फ़बारी, वाह, हेॾे हंधि साईं पहाड़नि ते बर्फ़बारी न्यू मैक्सिको में। हेॾे साईं सांटाफी नेशनल पार्क आहे, अगरि हलियासीं हेॾे त तव्हांखे इहा बर्फ़बारी ॾेखारियूं था पिया। इहे तव्हांखे चयो न, बंजर बयाबा, बर्फ़, जंग, झर, इहे नज़ारा ईंदा। शेयर बाबा वीडियो के शेयर कंदा हलो, तव्हांजे लाइ ई असां वीडियो नज़ारा रिकॉर्ड करे शेयर कयूं था। तव्हांखे बि गुज़ारिश आहे त तव्हां बि शेयर कंदा हलो। ॿाहिराड़ी में ॻोठ आहे, ॾिसो हिते न चोरी चकारी जो भउ आहे न छा आहे। ओ इहे साईं लाइन में टर्बाइन हेॾे लॻल आहिनि, जेके नज़र नथा अचनि कैमरा जी अख में। बाक़ी मैदानी इलाइक़ा न्यू मैक्सिको जा, ऐं अहिड़ा रस्ता सिधा, नक सिधो,
हल हल आहे गाॾी। 130 जी लिमिट आहे साईं, 130 ते ई हलायूं था पिया। हे ॾिसो साईं, न्यू मैक्सिको में ईअं साईं 100 मील, अमेरिका में काफ़ी अहिड़ा पैचेस ईंदा आहिनि, नक सिधो रस्तो हूंदो आहे ऐं हल हल आहे 140 जी स्पीड ते हल हल आहे। हेॾे साईं ककर नज़र अचनि था ऐं हेॾो पहाड़नि ते बर्फ़बारी। पर न्यू मैक्सिको जी मंजर बयाबा ज़िंदगी ॾिसो था, मीलनि 100 मीलनि ताईं कोई बि कान्हे, बसि हाईवे हलनि था पिया। अमेरिका पर ज़मीन जाम आहे साईं, हेॾी ज़मीन आहे, हेॾी ज़मीन आहे जो बसि सुकून जी ड्राइव, का घुस न आहे, कुझु बि न आहे, ख़ैर सां शिक्षक आहे। हे ॾिसो गऊं बीठियूं आहिनि, माल चरे थो पियो न्यू मैक्सिको जी वादियुनि में। गाॾी छिक आहे ऐं बर्फ़बारी साईं हेॾे मूंखे लॻे थो पहाड़ी कोलोराडो आहे हेॾे साईं, कोलोराडो जी साइड में हेॾे बर्फ़बारी। त दोस्तो, न्यू मैक्सिको में जेके मां तव्हां सां विंटर पाइन जे बारे में ॻाल्हियूं कयूं, हे ॾिसो हे पहाड़िया वणकारी ऐं उन ते विंटर पाइन। हे सांता फी नेशनल फॉरेस्ट वारी कुंड में आहियूं ऐं हाईवे 40 मशहूरु हाईवे आहे जेको ईस्ट कोस्ट को वेस्ट कोस्ट सेंट्रल ऐं कुझु हिसा हिन जा राउट 66 मेन जेको अमेरिका जो हाईवे हुयो पुराणो, उन में बि अटैच थींदा आहिनि। उन खां अलावा हे ॾिसो विंटर पाइन पूरो फार्म आहे साईं, पूरो हल हल आहे ॿिन्ही पासनि खां हाईवे जे छिक आहे। ऐं परे तव्हां ॾिसो अगरि पहाड़नि ते त बर्फ़बारी लॻी पई आहे। वाह वाह, हे ॾिसो साईं, जाॾे नज़र दौड़ाए ताॾे साईं विंटर पाइन। साईं हेॾे ईंदे ई टेम्परेचर ई किरी पियो आहे, तव्हां हेॾे साईं ईंदे ई टेम्परेचर किरी पियो आहे। ॾिसो अॻोड़े 47 हुयो, हाणे 35 थी वियो आहे ऐं बर्फ़ जो बि निशान अची वियो आहे। त हेॾे साईं यक सीउ अथव, ख़ुश्क सीउ, कारो सीउ जेको मां तव्हांखे चवंदो आहियां, ऐं साम्हूं पहाड़नि ते बर्फ़बारी बि नज़र थी अचे। वाह वाह साईं, वाह वाह, हे ॾिसो हे बर्फ़बारी सां ढकियल पहाड़, वाह साईं वाह। हे माना मेन हाईवे खां वरी थोरो नंढो हाईवे, हिन जे करे 2 वे ट्रैफिक आहे साईं सिंगल रोड ते, ऐं लिमिट बि 65 आहे, 65 यानी 110। पाण लिमिट में आहियूं। ऐं सोलर जा हे ॾिसो साईं ग्रिड स्टेशन आहे। वाह वाह, हे ज़िंदगी साईं सफ़र आहे ऐं असां हल हल आहियूं। हे पहाड़ साईं, बर्फ़ानी पहाड़, साईं सुभान अल्लाह। वाह त मुंहिंजे मालिक जी कुदरत, पहाड़ वण रोड रस्ता ऐं मथे पहाड़नि ते बर्फ़। वाह वाह, उन मथां साईं अंग्रेज़नि जी सचाई, कहिड़ा त रोड ठाहिया अथऊं। असां ॾे हिकिड़ी गोरख हिल स्टेशन आहे, होॾो ईअं ई रस्ता टुटिया पिया आहिनि। हिते बि बारिशूं थींदियूं आहिनि, हिते बि रोड टुटंदा आहिनि, पर मटीरियल 1 नंबर यूज़ कंदा आहिनि हिते।
साईं हे आहे मैक्स कॉल कॉरिडोर ऐं हिरण आहिनि हिते। तव्हां हे साइन बोर्ड ॾिठो चइबो हाई स्पीड कंट्रोल में कयो हिते, छो त हिते हिननि जा हिरण बिरण आहिनि। राति जो शाम जो हे रोड ते निकिरी ईंदा आहिनि, हिन जे करे हे रेलवे लाइन में वाह हे साईं रेलवे लाइन। उन खां पोइ हे साईं पहाड़ी ते नज़ारा, वादियूं वेलियूं। हे मूंखे गोरखारो पहिरियों त साईं सेंटा फी शहर पहुची वियासीं। ऐं सेंटा फी हिकिड़ो तमामु वॾो शहर, अहम शहर आहे न्यू मैक्सिको जो, छो त इहो स्टेट कैपिटल बि आहे, सिटी ऑफ न्यू मैक्सिको स्टेट। ठीकु आहे, त तव्हां अगरि हेॾे ॾिसो वादी आहे साईं, चौधारी पहाड़ हेठि शहर इहो हाणे वादी में लही हलंदासीं। तमामु वॾो शहर आहे साईं, चौधारी पहाड़ अथसि। ऐं मशहूरु आहे साईं एंजलो कल्चर, स्पेनिश ऐं नेटिव अमेरिकन जे लाइ। ऐं हे शहर साईं 1610 में ठहियो। अॼु खां ईअं सम्झो त घणा 21वीं सदी थी हले न, 500 साल पुराणो हल त 500-600 साल पुराणो साईं हे अथव सांटा फी न्यू मैक्सिको में साईं। बस पाण हिते हलूं था पिया सांटा ते। सांटा फी जेको स्टेट कैपिटल आहे ऑफ न्यू मैक्सिको जो, सिटी कैपिटल सांटा फी प्लाज़ा, चौधारी पहाड़। हिते साईं स्की रिज़ॉर्ट बि अथनि, माना पहाड़ अथनि चौधारीअ ते, बर्फ़बारी थींदी आहे। उहे मथे अगरि ॾेखारियां त मथे बर्फ़बारी थी आहे, हिते स्कीइंग वग़ैरह बि थींदी आहे। माण्हू ईंदा आहिनि, खेॾंदा आहिनि, घुमंदा आहिनि, फिरंदा आहिनि सांटा फी शहर में। अल्बर्की, मां अल्बर्की खे सम्झंदो हुअमि, पर सांटा फी हिन जो सिटी कैपिटल आहे। ॾिसो सो सांटा फी शहर केॾो वॾो आहे साईं। वादी में आहे, वाह। ऐं एंजलो कल्चर ते जायूं ठहियल आहिनि, उहा आर्किटेक्चर उहो आहे। न्यू मैक्सिको रंग ई न ओड़ो थियल अथनि साईं, मटी कलर ते नज़र ई नथा अचनि त बिल्डिंग आहे बि या कोन्हे। मां त हैरान थी वियो आहियां ॾिसी करे एंजलो कल्चर खे। न्यू मैक्सिको एंजलो कल्चर काथे साइड करे तव्हांखे इहा शइ ॾेखारियां, पोइ मज़ो ईंदो। साईं ख़ैर असां सांटा फी शहर में अची वियासीं तव्हांखे ॾेखारण जी ख़ातिर। ऐं उन सां गॾोगॾु पाण खे हिकिड़ो कमु आहे वालमार्ट ते, उहो कंदासीं। ऐं हे जेके ॿुधायोमांव स्नो स्की रिज़ॉर्ट वग़ैरह, उहे तव्हां हे ॾिसी था सघो। मथे चोटियुनि ते बर्फ़बारी ढकिया पिया आहिनि। त साईं हे स्पेनिश, नेटिव अमेरिकन ऐं एंजलो कल्चर जो शहर आहे। ऐं 1610 में ठहियो हुयो, 500 साल पुराणो, 510 साल 15 साल पुराणो। वाह साईं वाह। दुकान इहे त ॿी क़िस्म जा। साईं सांटा फी शहर में घुमंदा था वठूं न्यू मैक्सिको में, पर हिकिड़े अजीब क़िस्म जी मॉन्यूमेंट नज़र आयो आहे। त इहो छा आहे? मूंखे लॻे थो को मंदरु शंदरु आहे या का इबादत गाह आहे। एंजलो कल्चर जी साईं चवनि था पिया हिते रिच कल्चर आहे। उहो त आहे, ऐं पूरी अमेरिका में मां पाण
पहिरियों दफ़ो ईअं भितियूं ऐं अहिड़ो रंग इनक्यूबेटर सेंटा फी सिटी जो हे ॾिसो त ॿाहिराड़ी कीअं घर अथनि असां वारा बि घर तां ॾिठा आहिनि हे ईअं गारे ते ॼणा लेप ॾिनल आहे छतियूं सिधियूं असां ॾे ईअं छतियूं ईअं टेॾियूं मेॾियूं हूंदियूं आहिनि माना अंग वंग हूंदा आहिनि जीअं हे ठहियल आहिनि छपरे ते त हिननि जो एंजलो कल्चर हिननि जूं जायूं घर ई ॿिए क़िस्म जा आहिनि ॾिसो फी जो त कल्चर ई ॿियो आहे साईं असांजे घर ॾे वङनि ते छतियूं हूंदियूं आहिनि हिते सिधियूं सिधियूं ऐं ईअं लॻे थो पियो ॼणा गारे ते कंहिं लेप ॾिनल हुजे ठीकु आहे उहे छतियूं घर सॼा उहे अथनि हे ॾिसो मां त ॾिसी हैरान थी वियो आहियां यार त इहे रंग बि आहिनि अमेरिका में पहिरियों दफ़ो बर्फ़ जे दामन में हुयो साम्हूं बर्फ़ पहाड़ियुनि ते ऐं हेठि वरी सेंटा फी नेटिव अमेरिकन स्पेनिश एंजलो कल्चर वाह इहे रंग बि ॾिसणा साईं तव्हांखे ॾेखारिणा हे ॾिसो था हे ॾिसो कल्चर रंग ई ॿिया आहिनि साईं घर ई ॿिया आहिनि वाह वाह एंजलो कल्चर साईं एंजलो हे केॾो शहर पुराणो आहे 510 साल पुराणो शहर सेंटा फी हिन नयूं बिल्डिंगूं बि उन पुराणे तर्ज ते ठाहियूं आहिनि नयूं बिल्डिंगूं बि पुराणे तर्ज ते ठाहियूं आहिनि हे ॾिसो न हीअ का इबादत गाह आहे ठीकु आहे अलाए छा ठहियल अथनि साईं हे हिकिड़े हमरा खां पुछो आहे उन जो हे स्टूप आहे ऐं 10:30 बजे इबादत शुरू थींदी ऐं चौधारी जेके घर आहिनि इहे इन खे मञंदड़ आहिनि ठीकु आहे ऐं हे चए जॾहिं कोई शहर आबाद थियो तॾहिं खां इहो स्टूप हिते आहे नेटिव अमेरिकन सां इहे हिन खे पूजींदा आहिनि बसि साईं टाइम जी किल्लत जे करे असां अॻिते वधूं था पिया ख़ैर असां साईं तव्हांखे ॾेखारियां स्टूपा चइनिसि था को माण्हू मिली वञे हिते वॉशरूम वग़ैरह अथनि ऑफिस अथनि कोई माण्हू मिली वञे त उन खां इंफॉर्मेशन वठूं बाक़ी का इबादत गाह लॻे थी पई ॿुधव 10:30 बजे खोली था 10:15 थी वियो आहे हे बंदि आहे हूअं हिते पोइ हिते अलाए छा का शइ अथनि चमाई ईंदी आहे अञा आई कान्हे मूंखे लॻे थो ॿुधार हो साईं पाण वटि जीअं ॿारीदान ॾियो हिते बि साईं बाक़ी हे अथव उहो स्टूपा साईं इबादत गाह आहे न्यू मैक्सिको में हे साईं स्टूपा बुधा जो मूंखे लॻे थो टेम्पल वेम्पल को आहे इबादत गाह छो त अगरि मां ॾिसां उहे बुधा जो मुजस्मो मूंखे लास्ट टाइम हांगकांग आहे ओॾे नज़र आयो श्रीलंका में हे बि आया आहिनि साईं घुमण विज़िटर मेंटेनेंस घटि आहे इबादत गाह अथनि साईं हे सॼा उन्हनि जा लिखियल आहिनि साईं बुधा जा बंदि लॻो पियो आहे खोले नथा सघूं ऐं न ई का अहिड़ी साईं छा चवंदा आहिनि इजाज़त न आहे को माण्हू न आहे त अंदरि छा आहे
हे साईं बुद्धा जो स्तूपा आहे ऐं हिते साईं हे अंग्रेज़ जेके आहिनि हे इंडिया विया उते को इबादत इहे करे आया बुद्धा जे बारे में पढ़ी आया नेपाल शेपाल हेॾां हे उन्हनि जी इबादत गाह आहे इहे अंग्रेज़ आणियूं 8-10 मायूं हे आयूं आहिनि अंदरि अलाए छा पढ़ाई वढ़ाई करनि पियूं हाणे मूंखे त मुनासिबु न लॻो उन्हनि जी इबादत आहे बा रिकॉर्ड असां नथा करे सघूं ईअं ऐं एतिराम बाबा इन जे करे हाणे हलूं था पाण अॻिते इहो तव्हांखे ॾेखारियोसीं सॼो साईं स्तूपा जो आख़िर हिन बिल्डिंग गोल्डन हिन गुंबद जो छा मक़सदु आहे अंदरि इन जे छा आहे उहो सॼो ॾेखारियोसीं हाणे हलूं अॻिते वधूं हे साईं सांताफी शहर जा कुझु नज़ारा आहिनि 1610 में शहर हे ठहियो हुयो फाउंडिंग तारीख़ इहा अथसि उहो साल ऐं हे स्पेनिश नेटिव अमेरिकन ऐं एंजलो कल्चरल सां भरियल शहर आहे बुद्धा जा स्तूपा बि अथसि उन सां गॾोगॾु बर्फ़ानी पहाड़ बि अथसि हे जेके नज़ारा आहिनि न साईं वाह वाह सुभान अल्लाह न्यू मैक्सिको में तव्हांखे हिन वक़्तु ॾेखारियूं था हा हितां जूं छतियूं साईं उहो अंग वंग ते न आहिनि जीअं हीअं छतरा पाण ॾे हूंदा आहिनि हितां जो चए हे एंजलो कल्चरल आर्किटेक्चर आहे उअं आहे वाह साईं वाह साईं तव्हांखे एंजलो शहर जा हे कुझु नज़ारा करायासीं ऐं करायूं था पिया इन मां हाणे निकिरी पाण हलंदासीं सिधो हिकिड़ी नई जॻह ते हिकिड़ी नई जॻह माना बहितरीनु जॻह ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं हिन पहाड़नि जे विच में कहिड़ी आहे उहा दुनिया